ख़बर शामिल कई पिया संजरो मां रिपोर्ट वसीम अकरम चांग जी। संजरो भरिसां ॻोठ चक नंबर 5 जे मक़ामी ज़मींदारनि पारां संजरो ऑयल फील्ड ऐं स्टील मिल इंतज़ामिया जी मुबीना ज़ियादतनि ख़िलाफ़ शाइन एनर्जी स्टील मिल जे गेट आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ ज़मींदारनि जंहिंमें कादर शाह पुनल संजराणी मलक कासिम नबी दाद अल्लाह रखियो ऐं ॿियनि दाइंदे चयो त असांजे ॻोठ भरिसां क़ाइमु संजरो ऑयल फील्ड ऐं शाइन स्टील मिल इंतज़ामिया काफ़ी अरसे खां ज़हरीले पाणी जदीद मशीन पाइप लाइन ज़रिए असांजे ज़रे ज़मीन में छोड़ कयो पियो वञे, जंहिंजे करे असांजी तैयार बीठल 100 एकड़ ज़रे ज़मीन में पोखियल फसल सड़ी तबाह थी वई आहे। उन खां अलावा ज़हरीले किनो पाणी वापरण करे असांजे मासूम बच्चनि में ख़ारिश चमड़ी ऐं दम जी बीमारियुनि में पैदा थी विया आहिनि। स्टील मिल जे खारे पाणी सबबि माल डोरनि में मुख़्तलिफ़ बीमारियूं पैदा थियूं आहिनि। उन खां अलावा OGDC ऑयल फील्ड इंतज़ामिया असां मुक़ामी ज़मींदारनि खे काफ़ी सालनि खां नज़रअंदाज़ कयो वियो आहे। असांजो ॻोठ ऑयल फील्ड जे बिल्कुलु 1 किलोमीटर मुफ़ासिले ते आहे, जिथे ना गैस जी सहूलियत आहे, ना ई वरी स्कूल जी, ना ई वरी सिहत जे हवाले सां इलाज जी सहूलियत मौजूदु आहिनि। असांजे काफ़ी शिकायतनि बावजूदि बि OGDC ऑयल फील्ड इंतज़ामिया असां इलाइक़े वारनि जी दाद फ़रियाद ॿुधण लाइ तयारु न आहे। होॾां स्टील मिल ऐं ऑयल फील्ड जे दर्द ऐं धुएं सबबि असांजा मासूम ॿार मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला आहिनि। हिन ज़िले इंतज़ामिया ऐं ॿियनि वस वारनि खां नोटिस वठी ज़हरीले पाणी छोड़ वारे अमल बंदि करे खेनि असां मुक़ामी ज़मींदारनि खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम करे खेनि मुआवज़ो ॾिनो वञे, न त ॿी सूरत में एहतियात जो दाइरो वधायो वेंदो।